नज़र हेडलाइन सवां ॾिठियूं इते अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कराची में कोरोना जे नए वेरिएंट जा 6 केस ज़ाहिर थी विया आहिनि। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोरोना जा केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे त 6 मां 3 मरीज़नि जो तालुक़ु डिफेंस सां आहे, जॾहिं त 1 मरीज़ जो तालुक़ु शादमान होम्स ऐं 1 जो तालुक़ु तारिक रोड सां आहे। सॼे मुल्क में कोरोना वायरस जे नए वेरिएंट जा 20 केस ज़ाहिर थिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में कोरोना जे नए वेरिएंट जा 6 केस ज़ाहिर थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ जो रिपोर्टर राजा आस्कर सूमरो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी राजा आस्कर, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, मां अहम ख़बर का तव्हांखे आगाह कंदो हलां त कराची में कोरोना जे नए वेरिएंट जा 6 केस ज़ाहिर थिया आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोरोना जा केस साम्हूं आया आहिनि। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त 6 केसनि मां 3 मरीज़नि जो तालुक़ु डिफेंस सां आहे, जॾहिं त 1 मरीज़ जो तालुक़ु शादमान होम्स ऐं 1 मरीज़ जो तालुक़ु तारिक रोड सां आहे। मां अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदो हलां त सॼे मुल्क में कोरोना जे नए वेरिएंट जा 20 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ सिहत खाते पारां जेको आहे SOP ते जेको आहे सख़्तु अमल कराइण जे लाइ पिणु हिदायत जारी करे छॾी आहे। जी ठीकु आहे राजा असगर, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ वॾी महिरबानी।